वञे वारो जग खुश थियो वासारो आयो पाक मुंहिंजो प्यारो वा आयो पाक असां सभिनी जो प्यारो वा मुंहिंजा मौला ए करीम अॼु 11 रबीउल अव्वल 12 जी राति साईं मोहम्मद सजन साईं ऐं साबिर अली साईं बादशाह महबूब जो उर्स कयो आहे महबूब जो मीलाद कयो अथऊं आका जी घर में दावत कई अथऊं ऐं यारी शरीफ़ कई अथऊं बाबा मोहम्मद सजन साईं जो साईं साबिर अली साईं जो अॼोको ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला नबी सरदार जे अॼु आमद जी रात आ 12 रबीउल अव्वल जी रात आ अॼोकी 12 रबीउल अव्वल जी रात जो वास्तो थिए अॼोको मोहम्मद सजन साईं जो साबिर अली साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए इन्हनि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा ओ मौला साईं वारनि जे सभिनी भाइरनि खे बचड़नि खे भाइटनि खे अमड़नि न्याणियुनि खे क़यामत ताईं शादो आबाद फरमा ओ मौला इन्हनि जे रोज़गारनि में इज़्ज़त में नबी साईं जे सदके औलाद में बरकतूं अता फरमा ओ मौला ए करीम रब हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि तुंहिंजी पनाह में आहिनि इन्हनि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा ओ मौला ए करीम साईं असांजे हिन जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा गुलज़ार अली फुल पोटो साईं खे जे बचड़नि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे उन जे बचड़नि खे वॾी हयाती अता फरमा ओ मौला 12 रबीउल अव्वल जी रात जो वास्तो थिए अॼु मुंहिंजो असां सभिनी जो बेड़ो तार रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा असांजे सिंध धरती वतन पाकिस्तान के पंहिंजे हिफ़्ज़ अमानत फरमा ओ मौला सॼे पाकिस्तान सॼे में सऊदी में ईरान इराक शाम में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि सरकार जी आमद जो वास्तो थी मुंहिंजी इहा दुआ क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे